गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल बैराज कॉलोनी सखर जी शागिर्दियाणिन सूबाई सतह ते मुनक़िद कयल साइंसी मेले में पहिरीं पोजीशन हासिल करे वरिती आहे। इन हवाले सां तालीम खाते सखर जी इंतजामिया तरफ़ां शागिर्दियाणिन खे मन्यता शील्ड ऐं सर्टिफिकेट ॾियण वारी तक़रीब ऑडिटोरियम हॉल में कोठाई वई, जंहिंमें डायरेक्टर हायर सेकेंडरी स्कूल्स हाफ़िज़ शुहाबुद्दीन, इंटर्न DEO सफदर अली शाह, तालकी ऑफिसर रुखसाना लाशारी, प्रोफेसर फौजिया गुल मेमण ऐं ॿियनि शिरकत कई। तकरीब में ॻाल्हाईंदे डायरेक्टर हायर सेकेंडरी हाफ़िज़ शुहाबुद्दीन इंढण चयो त सिंध हुकूमत जी तालीम खाते तरफ़ां जदीद टेक्नोलॉजी जे वधी वियल इस्तेमाल खे नज़र में रखंदे फैंसी नुमाइशा मेला लगाया विया, जिनमें शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पंहिंजे ज़हानत सां तयारु कयल जदीद फैंसी मॉडल पेश कया। इन अमल सां तालीम पिराईंदड़ ॿारनि जी लिकल सलाहियतुनि खे उभारण, जाचण ऐं परखण जा मौक़िया मुयसर थिया। दी रिफॉर्म सपोर्ट प्रोग्राम तहत उस्तादनि हुनहार शागिर्दनि ते वधीक तवज्जो ॾेई संदनि जी तालीमी क़ाबिलियत खे निखारण लाइ ख़ूब महिनत कई। इन जो ई नतीजो आहे जो चिटाभेटी जे इन साइंसी मुक़ाबले में सखर जी शागिर्दियाणियुनि पहिरीं पोजीशन माणे वरिती आहे। तक़रीब खे प्रिंसिपल फौजिया गुल मेमण, रुखसाना लाशारी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। इन दौरान ख़ुशीअ में केक काटे शागिर्दियाणियुनि ऐं लेडी टीचर्स खे इनाम तौरु मन्यता शील्ड ऐं सर्टिफिकेट ॾिना विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची